उन जलसे जो मौजू यो हो त शान मोहम्मद मुस्तफा सोना मां आदम खां वठी करे ईसा नबी ताईं सभिनी नबियन खे चयो त ओ आदम ओ नूह ओ मूसा ओ इब्राहिम रब फरमायो ओ ईसा जी अल्लाह रब फरमाए मां नबी भी कंदो मां शरीयत भी दींदो मां किताब भी दींदो मां पर शर्त हिकिड़ो अथव अल्लाह अल्लाह रब करीम वो शर्त केड़ो रब तो फरमाए शर्त इहो अथव अगर अवां जे दौरे नबूवत में मुझो मिठो मोहम्मद करीम नबी जो बगदार नबी आमिना जो लाल अवां जे दौरे नबूवत में अची वञे पोइ तव्हां पाण खे नबी न सॾाईंदो पंहिंजो कलमो न पढ़ाईंदो पंहिंजी शरीयत न हलाईंदो पंहिंजो किताब न हलाईंदो शरीयत भी मोहम्मद जी कलमो भी मोहम्मद जो नबी न सॾाईंदो न मुझे मोहम्मद करीम जो उम्मती सॾाईंदो इहो वाइदो कयो त नबी क्या अल्लाह चए सभिनी छा चयो अल्लाह फरमाए मुंहिंजा दिल पर नबीअ ने चयो त कालू अकररना हो संग अल्लाह असां इकरार था कयूं असां वाइदो था कयूं कि असांजे नुबुवत जे दौर में असांजी नुबुवत हलंदी हुजे ऐं तू जो मोहम्मद ज़ाहिर थी पए न पोइ असां पंहिंजी कलमो न पंहिंजी शरीयत न पंहिंजो किताब न कलमो भी मोहम्मद जो शरीयत भी मोहम्मद जी किताब भी कुरान मोहम्मद जो असां नबी पाण खे न सलाईंदासीं कलमो पढ़ी मोहम्मद जो उम्मती सलाईंदासीं यो नबीअ वाइदो कयो आलम अरवाह जे अंदर रूहन जे अंदर अबा अल्लाह यो वाइदो करायो पर नबी ईंदा व्या आदम जो दौर गुजरियो नूह जो दौर गुजरियो औ दाऊद जो दौर गुजरियो मूसा जो दौर गुजरियो ईंदा वया उन्हनि जे दौरे नबूवत में मुंहिंजो मोहम्मद कोन आयो वाइदो जो थियलु हो त मुंहिंजो मोहम्मद नबीअ जो बगदा असांजे नबीअ जो लक़ब आहे इमामुल अंबिया यानी सभिनी नबियनि जो इमाम सरताजुल अंबिया यानी सभिनी नबियनि जो सरताज सय्यदुर रसूल समूर नबियन रसूलन जो सरदार अल्लाह अल्लाह इहो वाइदो पूरो त कोन थियो नबी आयो मोहम्मद उन जे दौर नबूवत में न आयो ये मोहम्मद जिन जो सरदार कीअं बणियो आ त इहो मेराज वारी रात इहो वाइदो पूरो थियो छो त मेराज हे महीनो मेराज जो हर नबी के मेराज फर्श ते मुझे मोहम्मद करीम के अर्श ते अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जलील जन्नत सिंगार जी वही जहन्नम जा दरवाजा बंद कयो जहन्नम जा दरवाजा बंद थिया जिब्रील जी रब्बे जलील जन्नत में सवारी काहे मुझे मोहम्मद करीम जे दरवाजे ते वञ अकेलो न वञ जाए 70,000 नूरानी मलाइक वरतियूं वञ जाए अल्लाह अल्लाह जिब्रील आयो होनो जन्नत सिंगार जे थी जन्नत जूं हूरां चवंदियूं मलाइको अज जन्नत सिंगारियो था रोज जन्नत सिंगार भी पर अज वधीक जन्नत सिंगारो मलाइका तो अल्लाह जो खुसूसी मेहमान तो जो नालो मिठो मोहम्मद अल्लाह जो खुसूसी मेहमान तो अचे उन जी आमद वो जन्नत जूं हूरां भी जन्नत में इंतजार कर लगियूं तो दिसूं तो अल्लाह जो महबूब मोहम्मद केड़ो आ चो न सुभान अल्लाह अबा मौलाना चांदो साहब रहमतुल्लाह अलैह जेको हज़रत साईं बेरवान जो उस्ताद वडो आशिक़ रसूल हो उन नबी जे शान में शेर चया तो हे भी लफ्ज चई दिसी महबूब आलम के घणन जा वात पढ़जी विया दिसी महबूब आलम के घणन जा वात पढ़जी विया चवे तो त मता चवे त मोहम्मद ते चढ़ो उम्मत चरी थी पई कदम जो अर्श ते पयो त अर्श जी ज़ीनत भी चरी थी पई हूर नहीं पंजाबी वाट पटजी विया एडो मोहम्मद सोनो जिब्रील आयो सवारी जन्नत मां सवारी जे बदी मुझे साईं जे मथा आयो
मुझो मोहम्मद निंड पयो हो उम्म हानी जे घर में जेका हजरत अली साईं जी भेण आ बी रिवायत में त नबी साईं हतीम में सुता पिया अबा काबतुल्लाह जे चौधारी जेका भितरी ॾिसंदा हो न इनके हतीम चयो वेंदो आ इन हतीम जे अंदर भी मां बरकातूं नफिल पढ़ी आहे अल्लाह सभिनी के मक्को मदीनो ॾेखारे वरिया था चओ अल्लाह सभिनी के रूसी टिकट ॾे चुप थी वियो आमीन नथा चओ अबा भली ॻाल्हि कई त ग़लति त कोन आमीन चओ क़बूल थी वञे छो न ॾे जेॾो अलाह वा सुवाल बि एॾो कयोसि न अलाह खे छॾियो जो वञी गैरनि खां सुवाल कंदो त छा मिलंदो ॿियनि खां कुझु न मिलंदो जेको मिलंदो काथां मिलंदो अल्लाह वटां दोस्तो अल्लाह पैसा ॾेई त मक्को ऐं मदीनो घुमी आ छो त मक्के में जलाल आ त मदीने में जमाल आ वाह जो मदीने में मज़ो वाह जो मज़ीन मदीने में मज़ो वाह जो मस्जिद नबवी में कदम रखियो से खुदा जो कसम आ जन्नत में पहुंची वियासीं अल्लाह उते भी नफल असांखे नसीब कया जाते मदीने जे मीर जी ज़बान आ त हीअ जेको टुकड़ो ॾिसो था मुंहिंजो मिंबर मुंहिंजो घर रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह मदीने जे मीर फरमाए जन्नत जे बाग मां बाग था हा जिब्रील आयो सवारी बदी करे मुझे साईं जे मथां आयो मुझो महबूब निंड पयो जिब्रील चयो अल्लाह तुझो नबी सुतो पयो आ चवांसि या रसूल अल्लाह उथी या चवांसि या मोहम्मद उथी जिब्रील के अल्लाह चवे तो जिब्रील इं न कजाई मता भी मुझे महबूब के या रसूल अल्लाह करे न सद कजाए गुस्ताख थी वींदे रब मुके अदब सिखार रब फरमायो जिब्रील तू सिर्फ नूर जो सरदार पर चाहे मुझे महबूब दे वयो आ यो नूर नहीं नार न आब नहीं खाक न अर्श नहीं फर्श जो सरदार ओ जिब्रील पंजा नूरानी चप खणी करे मुझे मोहम्मद करीम जे पेरन जे तरी दे चुमी दी मुझो मोहम्मद थी वेंदो जिब्रील पंहिंजा गल रखिया साईं जन जे कदमन मुबारक ते वञी चुमी काथे चुमी नहीं कदमन जिब्रील नूर जो सरदार चो जिब्रील जिब्रील अब नूर जो शान त इहो अथव माण्हुनि खे चओ वाह भी वाह हे गुस्ताख हे वाह भी नबी के बशर था चवनि अबा नबी के भाई नथा मञनि ओ इब्राहिम गोठ जा मुसलमानो अचो तवा के मदीने जे मीर जो शान बुधाया तवा के माननो भुलायो आ केसर जो एक पासो न बुधबो आ बई पासा बुधबान मौजू तले समझ में इंदो हो तो के चवंता गुस्ताख रसूलन तू असा जी गिची जी पकड़ बोला तू गुस्ताख रसूल छोआ केड़ी गाला असा त चवंदा हूं त मदीने जे मीर जी जुती मुबारक जो गुस्ताख भी काफरा मुझे मोहम्मद करीम जे जुती मुबारक जो शान भी अर्श खां मथे आ नारे तकबीर शान मुस्तफा मकामे मुस्तफा जेको जे जुतड़ी काफरा हुजूर जे जुती जी गुस्ताखी भी कुफरा पाक नबी इमामुल अंबिया उथया सवारी ते आया मेराज जो वाक़ियो यो तवा के मौलाना भुट्टो साहब बुधायो मां अर्ज तो कया साईं जी सवारी जन्नत मां आई जन्नत मां जन्न भी नूरानी सवारी भी नूरानी लगाम भी नूरानी नौकर भी नूरानी खात्मा भी नूरानी ओ मदीने जी मीर के इते तू इब्राहिम महर जे गोठ में वतन मर जे गोठ में शहीदन जे गोठ में ए गोठ के आदिलपुर जे इलाइके में तू घुराए न सघंदो तू त साईं कायम अली शाह के भी घुराइण जी ताकत न थो रखे नबी के काडो घुराईंदो अरे नबी के घुराए त अल्लाह जी ज़ात घुराए वडा इंतजाम थी वियो जन्नत सिंगार जी वई जहन्नम बंद थी वियो जेका शे जाते हो हले थी त नरम त नरम
गरम त गरम बीचियां त बी नबी के दो घुराए अल्लाह दो घुराए सवा लख नबियन के चई हलो हलो बैतुल मुक़द्दस में मुझो मोहम्मद तो अचे वनी इस्तकबाल कयो एकड़े आसमान बे आसमान टे आसमान सतन आसमान ते मलाइका कतारू बदी इस्तकबाल बीठान हुजूर जी सवारी आई तो के मुके घुराइण जी ताकत नाए मोहम्मद करीम के घुराए द अल्लाह जी जात घुराए तू छा घुराए कने तो के एडी ताकत ही काने एडी हा महीना त मां नबी के घुरायो उर्स जे महीने में मां नबी जी दावत कया मान गलत न गाला या गुस्ताखी दी पोंदी वडो इंतजाम थियो हो जने अल्लाह पाण घुरायो सोनो नबी जने उठो नबी जी सवारी भी जन्नत में आई हलंदे हलंदे मुझो साईं जने बैतुल मुक़द्दस में पहुता तो के भुट्टो साहब बुधाए वियो मां अर्ज कया जने मुझो साईं बैतुल मुक़द्दस में पहुता सवा लख नबी मौजूद आदम सफीउल्लाह नूह नजीउल्लाह दाऊद खलीफतुल्लाह यूसुफ सिद्दीकुल्लाह सारा नबी मौजूद है रब घुराया सवाल करने की गुंजाइश नाए त की आया अल्लाह जे आडो देर तकाने का अची वया नबी जी जो पोतो पहुंचंदो वयो सारा नबी उठी बीठा मरहबा 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 बिल अख साले वन नबी साले भली साजा भाव नबी साल भली आए जो मोहम्मद पहुंचंदो वयो सवा लख नबी उठी बीठा चो तो सुभान अल्लाह मता का पूछा तो मेराज जो वाक्य जो बयान कबो है ना तो मेराज जे वाक्य जी मेराज जी वडी हदीस है वडी ऐ मेराज जे वाक्य में बुधो मेराज जे वाक्य में अकीदो बयान थींदो आहे अकीदो जेको माण्हू रखियो वेठान बुधो हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां ॿुधंदो नथा ॻाल्हायो ॿुधंदो बुधन जी ताकत रखो था अबा मेराज वारी रात मुझो मोहम्मद मक्के पाक का हलियो मक्के का मदीनो यसरब मदीनो यसरब में पहुंचा जिब्रील चयो साईं हिते नमाज पढ़ो हिते नमाज पढ़ो साईं नमाज पढ़ी मां पाजे बाबे डाडे जी गाल न तो क्या हदीस में लिखी पया उलमा का पूछो मेराज वाली हदीस पढ़ो नबी साईं नमाज पढ़ी हाने जिब्रील तो नबी का सवाल करे अब जिब्रील तो नबी के जे या रसूल अल्लाह साईं तवा के खबर पई तवा काथे नमाज पढ़ी वो गुस्ताख थियो जिब्रील ना हिते जो कंगा सवाल कर चेणी तू गुस्ताख साईं का स्वातो करी जिब्रील सवाल कयो आ पर हाई लेवल जो नबी जेको नबियन जो भी पकदार आ उनका सवाल तो करे साईं ने फरमाया मुके खबर न पई ता चंदो ए ॾिठई गुस्ताखी की साईं की खबर नहीं हदीस में लिखियो पियो आ जिब्रील सवाल कयो साईं तवा के खबर पई तवा काथे नमाज पढ़ी साईं ने फरमायो मुके खबर ना है मां आगे त ना आयो जी साईं हिन शहर जो नालो तई यसरब अब अच्छा गालाइंदो न यसरब अन करीब तवा हिजरत करे ते ईंदो हाने हिजरत की गाल खोली हाने मुझो हक्का तवा हिजरत जो वाक्य भी बयान किया पाक नबी इमामुल अंबिया मक्के पाक में अल्लाह जे तौहीद जो ऐलान कयो बुधो मानू चवंदा सही वाए जहिड़ो कजाए जो इख्तिलाफ न थी इख्तिलाफ मां काथे कंदो हा मां न कंहिंखे घटि ॻाल्हायां न वध असांजी जमात के घट वध न ॻाल्हाईंदी आहे बाक़ी ॻाल्हि तौहीद जी थींदी त इख्तिलाफ़ थींदो इख्तिलाफ़ जो जड़ बुनियाद तौहीद अथव मोहम्मद करीम के चवंदा साईं सचो आहे अमीन सादिक साईं तू कूड़ो न आहीं तू सचो जॾहिं मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम ला इलाहा इल्लल्लाह जो वाइज़ो कयो अल्लाह खां सवा कोई माबूद न आहे हाजत रवा न आहे मुश्किल कुशा कोई न आहे आलिमुल गैब कोई न हाज़िर नाज़िर कोई न मुख्तार कुल कोई न
मक्के जा मुशरिक काउन जी कहिड़ी ॻाल्हि तो करे इख़्तिलाफ़ थी वियो नबी सां झेड़ो करण लगा अरे पत्थर हयूं त जुती मुबारक खून सां भरजी वई अल्लाह अल्लाह करे नबी जे मथां कलमो था पढ़न बिलाल के मारा मिली वयो बीबी सुमैया के ब टुकड़ा कयो बीबी ज़हीर जो अखियूं मुबारक कदियूं वयो छाजे करे उन जो डोह कहिड़ो उन्हनि ॿी ॻाल्हि कान कई उन्हनि ॻाल्हि इहा कई त मुश्किल कुशा अल्लाह मौत हयाती जो मालिक अल्लाह इज़्ज़त ज़िल्लत जो मालिक अल्लाह नबी इहा ॻाल्हि कई मारा मिलियूं तकलीफ़ूं आयूं हुज़ूर के क़त्ल जो धमकियूं मिलियूं क़ुरान तो फरमाए व इज़ यमकुरु बिकल्लज़ीना कफ़रू लियुस्बितूका औ यक़्तुलूका औ युख़्रिजूका व यमकुरून व यमकुरुल्लाह वल्लाहु खैरुल माकिरीन। अबा बुधो अकीदो समझो ओ तो जबल सोन खैरात कंदो कबूल न पंदो अकीदो सही न हूंदो नबी साईं के काफर मीटिंग कई यार ॻाल्हि ॿुधो अचो त कहिड़ो चईंदी हुदी मुला वञनि था वधंदा मुसलमान वञनि था वधंदा ऐलान थियो साईं अबू बकर मुसलमान थी हाँ चए हा चए उमर भी मुसलमान अरे उस्मान भी मुसलमान अरे अब्दुर्रहमान बिन औफ भी कलमो पढ़ो अबू जल के पेट में सूर पयो वायरो कयो बना मक्को वञे तो हथन मां छा क्यों सलाह करे चींदियो सलाह छा क्यों हिकड़न चयो नऊज़ बिल्लाह मोहम्मद सां कत्तो तालकात कयो न अचण न वञण न सलाम न कलाम ठीक आ बे वरी चयो न बाबा ॻोठ मां लॾायोस कढोस मुल्क ख़राब कंदो नऊज़ बिल्लाह अबू जहल चयो मुंहिंजो मशवरो थो त क़त्ल कयोस अल्लाहु अकबर मुंहिंजो मशवरो आहे त नऊज़ बिल्लाह मोहम्मद करीम खे क़त्ल कयो मां नथो चवां क़ुरान थो चए लियुस्बितूका औ यक़्तुलूका औ युख़्रिजूका हिकड़े जो कढोस हिकड़े जो क़त्ल तालकात अबू जहल चयो न औ यक़्तुलूका क़त्ल कयोस शैतान वञे पियो वॾा जुब्बा कुब्बा हेॾे जुब्बा कुब्बा वॾा चई सही तूं मशवरो ॾे चई अबा मां वञा पियो तव्हांजो मशवरो पियो हले मां तव्हांखे एज़ाज़ी तौर मशवरो थो ॾियां हे था चवनि त मोहम्मद करीम खे कतो तालकात कयोसि माना जे ईअं कतो तालकात कंदो भली पर अंदरूनी तरह मोहम्मद अरबी जेको आहे वेंदो खाटो हणंदो मुसलमान थींदा वेंदा हे वरी चवंदा त ॻोठ मां कढोसि ॻोठ मां कढंदोसि ॿिए ॻोठ में वेंदो मोहम्मद जा अखलाक भला आहिनि चओ सुभान अल्लाह अरे शैतान भी मञे थो त मोहम्मद जा अखलाक जेको नबी खे न मञे इन का शैतान भी भलो आहे जेको नबी खे न मञे इन का गड्ढा भी भला आहिनि छो त मोहम्मद मुस्तफा के नबी जे अखलाक के मञण वारो शैतान भी हो नबी जा अखलाक भला अथव गड्ढो भी नबी साईं खे मञींदो हो कुत्ता जानवर सब नबी खे सुञाणींदा हुआ जेको नबी खे न सुञाणे इन का कुत्ता गड्ढा जानवर भला आहिनि पर चओ मोहम्मद मुस्तफा के जंग जा जानवर भी सुञाणींदा आहिनि जेको नबी खे न सुञाणे इहो मुसलमान न आहे इहो जन्नत में न वेंदो इहो जहन्नम में वेंदो जेको मोहम्मद जो गुलाम आहे रब फरमाए जन्नत मां उन गुलामनि जे लाइ रखी शैतान चयो ओ अबू जहल साहब जेको वॾेरो ॻाल्हि थो करे क़त्ल कयोसि तलवारां खणी नबीअ जे दरवाज़े ते आए ॿुध ॿुध क़ुरान थो चए मां नथो चवां ॾोह कहिड़ो मुंहिंजे महबूबन करीमन जो मुझे साईं माण्हुनि खे हक़ वठी ॾिना साईं जो ॾोह कहिड़ो हो जो क़त्ल कयो क़त्ल छो था कनि लॾाई छो था इल्ज़ाम पिया हणनि चवनि पिया त मजनून आहे शाइर आहे राति जो चाहींदो आहे सुबुह जो ॿुधाईंदो आहे केॾा चवनि नऊज़ बिल्लाह चरियो आहे अलाह तो फरमाए नून वल क़लम कसम मूंखे कलम जो चवनि सुभान अल्लाह सोना चवंदा त मोहम्मद चरियो आहे न मुंहिंजा महबूब तूं चरियो सोना तूं त सियाणनि जो सरदार आं तूं त सचनि जो सरदार आं चरियो त अबू जहल आहे उतबो आहे शेबो आहे अलाए कॾहिं आहे अलाए माण्हू आहे अलाए कुत्तो आहे जो मोहम्मद खे नथो सुञाणे इहो कॾहिं आहे इहो चरियो आहे इहो हम्माज़ क़ुरान पाक में आया और तुल्लिम बाद ज़ालिक ज़नीम ज़नीम पर क़ुरान छा थो चए
ज़ानियानी जो पुत्र जेको मोहम्मद के नथो सुञाणे बदमाशा गद हुआ जो नबी के नथो सुञाणे सोना ओ सोना एक कावड़ तलवारों खणी तुझे दर ते बीठा थई कत्ल जा इरादा पांजे बिस्तर ते अली के सुम्हार चो न सुभान अल्लाह चो न सुभान अल्लाह असा वहाब न सा ना हक़ा ज़ुल्मा एकड़ा वे तो नबी के न मञीदा न बाबा एकड़ा वरी बिया चवंदा बाबा मौला अली के भी न मञीदा थे बिया वरी छा चवंदा न बाबा न पीरन के मञी न फकीरन के मञो कंहिंखे था न पीरन के न फकीरन के न इमामन के न वलियन के न नबी के हे पटको नबी साईं जी सुन्नत बदी ये ॾाढी नबी साईं जी सुन्नत समझी रखी आ कुरान मोहम्मद अरबी यारो ता पढ़ो कंहिंखे था मञो सब गलत आ असा पीरन फकीरन वलियन बुजुर्गन इमामन वलियन कुतबन अक्ताबन के मञीदा सब के हो पर खोरंदा हिक रब खां जो बेशक बोलंदा उनका असा वलियन के मञीदा ता काथे मञीदा वलियन के अब शाह अब्दुल लतीफ वली है ना बिटाई के मञीदा पूछा तो चे बिटाई जो बैत बुधाया कुरान तो के न वणंदो बिटाई तो चे जे भाई जोगी थया दरली खणी नरलो ओने जा सुभान अल्लाह जे भाई जोगी थया दरली खणी नरलो वेड़े वे हो वजूद के हेकड़ा जो हुल्लो अरे तू पाना अमलो छो तो पिनी पेना गन खा अरे तू पाना लाए चाहे हथ कने तो बेड़ा पार दे तू पिन तो वती दर दर हिक अल्लाह करे वे रिली खणी चौक होते महीनो होते माए पैरों सुमर होते माए पैरों जुम होते नन्न मां न तो चवाए मुंह ते न कावड़ जाए मां भेटाई जो पैगाम पहुंचाए तो मां जे भाई जोगी चा ते रिली खणी न रिल वेड़े वे वजूद के हेकड़े वरी छा तो जे पिन्या दर न पिन पिन दे पूरी न पवे पिन्या दर न पिन ये पिन्या दर न पिन हुन के तो चजा ए जो ता जे गोठ में इंदो अमा अल्लाह जे नाले ते खैर दियो इयो न पिन्या दर न पिन भेट हुन के तो चे तो हुतो वनी करे हुतो तो गुरी काथे तो चे पुट दे काथे तो धी दे चे तो न पिन्या दर न पिन पिन दे उहो दर पिन जो दई न पचाराई पर जे हे जेको लट करी फकीर पिने तो न त कुत्ते का कहीं पूछो कुत्ते का कहीं पूछो तो दे खबर सजो दी चुप्पा लट खणियो फकीर गोठ में तो जे पिरण त पाड़ा तो उन जो पटे तो छडी छा गाला त कुत्ते चयो इन सा इन करे लड़ंदो आ त शर्म हया न तो अचे अल्लाह जो दर चले दर दर तो पिनो अल्लाह जो दर चले दर दर तो भौंकास तो त भागा न पिनो पिनो नि रब का अल्लाह अकबर मदीने जे मीरा मिना जे लाल इमामुल अंबिया जलियो त दर दर न पिनो कावड़ जी या मक्के जा रहे सवरेरा जागीदार अबू जलवारा छा कयो मोहम्मद वने तो दियो दियो मुसलमान वधंदा तलवारों खणी दर ते बीठो यार नबी जे वडे में वडे जिंदगी में वडे सफर जो रातूं बथई एक मेराज जी रात बी हिजरत जी रात ओ मेराज वारी रात वारो सफर भी मक्के का शुरू हिजरत वारी रात वारो सफर भी मक्के का शुरू मेराज वारी रात भी रफीक मिलो हिजरत वारी रात भी रफीक मिलो मेराज वारी रात भी सवारी मिली हिजरत वारी रात भी सवारी मिली तवज्जो कजाए थोरो ओ मुझी मारूजा के मुदी पो वनी फैसलो घर कजाए गाल समझ में अचई त अल्हम्दुलिल्लाह नती समझ में अचई त पांजे नसीबन ते वनी रो खुदा जी जा जो कसमा नबी जे दरवाजे ते काफर तलवारूं कयूं बीठो हिजरत वारी राह जो वाक्यो थो बयान कयो अल्लाह अल्लाह रब फरमायो जिब्रील वन मुझे महबूब के जो सोना पांजे बिस्तर ते अली के सुमर केड़ो अली मदीने जे मीर जो बिरादर अली केड़ो अली फातिमा जो घोट अली केड़ो अली हसन हुसैन जो बाबो अली केड़ो अली असां जो बंदिन जो मुर्शिद अली केड़ो अली जजो सजी दुनिया जे वली जे मथा मुझे मौला अली जो कदम सोने नबी चयो अली
मां मोहम्मद जे बिस्तरे ते सुम अली घबराए जान मदीने जे मीर या हल मुसमिल वारी चौधर अली जे मथा पाराए पान फरमायो अली घबराए जान मां मोहम्मद जी चादर तुझे मथा पई दई नबी चादर भी ये अमानत ते हुन के ली जाए ये अमानत ते हुन के ली जाए ऐं अमानतूं कंजू ॿुधो अमानतूं उन्हनि जूं हुजे के ॿाहिरि तलवारूं खई बीठा हा त अधरात ते त हमलो कयूं अमानतूं उन्हनि जूं दोस्तो तलवारूं खई बीठा हा वाह सोहना नबी वाह अमानतदार नबी वाह आना जा लाल वींदे वींदे भी काफरन के दुश्मनन के कातलन के अमानतूं मोहम्मद वापस कयूं थो ऐ तू असा उन नबी दा उम्मती हूं न पढ़ो त कलमो एले जे कले न थोड़ी कंसा कई गाल ते इख्तिलाफ थी पियो न भई डाली तो डाली आ पुट वठी वञे 5000 जेके उधारा वरता तमा असा जो त हाल इहो असा जो हाल इहो हजरत अली साईं के पंहिंजे बिस्तरे ते सुम्हारे अमानतूं लई अल्लाह मां कीअं वञा वॾा वॾा दोड़ा फाड़ियूं बीठा आहिनि अल्लाह फरमाए मुंहिंजा महबूब घबराए न इहो कम मुंहिंजो वल्लाहु यासिमुका मिनन नास सुना तुझे जान जो मुहाफिज मां अल्लाह पाण आयो वारी मां त मुठ भर इन वारी मां मुठ भर त मां कुरान में तुझे हथन जो बयान कया व मा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा ओ मुझा महबूब वारी मां मुठ भरे करे हणे न तू चुटिया ने मां थो हुजूर हयो अंधा थियो एक बे सां दावड़न तो सोनो नबी दिलबर नबी हजरत अबू बकर सिद्दीक जो दरवाजो खड़कायो अल्लाह दरवाजो खड़कायो जीव 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 कंदो निकरी आयो पान अबू बकर जी मुझा दिलबर जागी पियो हाओ मुझा साईं छाजे करे निंड नाई थई सा सोना निंड थईंदी आ पर मां निंड न कंदो सोना तव्हां चयो हो कॾहिं न करे काबर मको छराईंदा तोही द बयान कंदे करे ओ मुझा महबूब ओ मुझा आका ओ मुझा साईं उन रात खां वठी करे मां रात जो निंड न कंदो मता महबूबन करीमन जो हुकुम अची वने ऐं मां सुतो पयो हुजा हुजूर फरमायो यार रात हुआ अची वई थई अज मके के छड़नो रब जो हुकुम थियो रब आर्डर ॾिनो आ त अबू बकर के वठी मको छॾ हज़रत अबू बकर चयो मुंहिंजा सोना मां त बारो ही तैयार हा ओ इब्राहिम महाराज जे गोठ जा गैरतमंद मुसलमानो दुनिया जे अंदर तव्हां के आशिक वॾा नज़र ईंदो पर अबू बकर सिद्दीक जो आशिक मिलन महाला एड़ो आशिक जिसे मत यार ये भी न चाहिए बचड़ा नंढड़ा हन से मोकलाए अचा ना ये भी न चाहिए अबे अम्मा जी कंखे पार त करे चा कोराड़ा हन ना बुधो तू असा जो जलसे ते आया हुंदा से तभी सलाह सजो दी कई हुंदी त वञा न वञा न थलाए अलाए सलाह कई घणा आया घणा लिकी वेठा घणनि चयो वाला मुला गारियूं ॾींदा न वञ घणनि झलियो हूंदी त न वञ जाए वाह बिन जो वाइज़ ग़लत हजरत अबू बकर सिद्दीक सब चो रज़ी अल्लाह तआला अन्हु खुदा जी ज़ात जो कसम मशवरो न कयो सोना मां हाज़िर आहियां नबी सां गॾु हली पियो दोस्तो किताबनि में रिवायत में अचे थो त हजरत अबू बकर कॾहिं कॾहिं नबी से खां अॻे निकितो थो छो थो वञी अॻे चई साईं हिजरत जी रात आ मक्के के छड़न जी रात मता को कमीनो घट वठी वेठो होजे ओचतो मता को हमलो करे मुजी दिल थी जे ओचतो हमलो थे त अबू बकर थे साईं करीम के तकलीफ नाच कदे करे पोया कोई ते छोरे जीव अचे मता को पुतो पोया अचे वाहे आशिक रसूल के चेबो बाकी हिते जो तो हे आशिक रसूल असा फतवा नहीं ना हे आशिक रसूल ना माया इसके रसूल जी दावा कन सौलिया निभाइण दुखियो आशिक तो सब भाई सब ता मुसलमान आशिक हो पर हिकड़ी गाल बुधाया नाराज न थी दो अब आशिक सब वन आशिक ए भी आशिकन ए भी आशिकन ए भी आशिक ए भी आशिक सब आशिकन पर मां वडे में वडो आशिक रसूल उनके चवंदो हां जंहिंजे चेहरे ते मोहम्मद जी दाढ़ी चमके थी ये दाढ़ी को भी आशिक आहिनि पर घट
ओ हे ॾाढ़ीअ वारा वॾा आशिक थई माण्हुनि जा मेहणा न सठऊं माण्हुनि जो तोकूं सही करे चऊं त हीअ ॾाढ़ी मदीने जे मीर खे ठही पई मदीने जे मीर जो हुकुम आहे त कुसो सवार मुछूं कटो ॾाढ़ी रखो जंहिं पंहिंजे चेहरे ते मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत सजाई आहे इहो वॾो आशिक़ रसूल ओ भी आहिनि ॾाढ़ी कूड़ भी आहिनि जे दिल में भी नबी सां प्यार आहे पर अइयां ज़ाहिर तरह थे जॾहिं चेहरे ते ॾाढ़ी अचे चवो न सुभान अल्लाह रखंदो ॾाढ़ी मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां मां वाइस में चवंदो आहियां मजबूरी आहे जॾहिं ॾाढ़ीअ जी ॻाल्हि खुलंदी आहे जेके ॾाढ़ियूं वॾियूं था रखनि न ड्रिगियूं हेॾियूं इन्हनि अलाह ऐं रसूल खे राज़ी कयो इन्हनि अलाह ऐं नथा ॻाल्हायो अलाह ऐं रसूल खे राज़ी हिनने अलाह खे राज़ी कयो हुनने मान खे राज़ी कयो हे जेके हेतिरियूं रखियूं वेठा आहिनि इहे कंहिंखे राज़ी था कनि चापू नाराज़ न थी जो चापू यार या त छॾे वॾी अलाह बि राज़ी थिए रसूल बि या कर दुनिया वारा राज़ी बहरहाल हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु साईं सां गॾिजी हलियो साईं करीम फरमायो अबू बकर जी मुझा दिलबर यार सवारी हुजियां ॾाढो भलो थी पईयां चपलन जो पंध यार मूंखे ॾाढी तकलीफ़ थो ॾे नाज़ुक मुंहिंजे साईं जा कद मुबारक साहबा चवंदा जॾहिं साईं जे हथनि मुबारकनि सां हथ मिलाईंदासीं ईअं महसूस थींदो ॼण पट ऐं रेशम में हथ विधो आहे हुज़ूर जा हथ मुबारक रेशम खां वधीक नरम हो नबीअ जा ॾंद मुबारक एॾा त चमकंदा हो एॾा त सुहिणा हो जो खिलंदा हा त वात मुबारक कमा नूर जूं तजलियूं निकरंदियूं हो अल्लाह अल्लाह अखियूं मुबारक सुणियूं 24 कलाक जन सुरमो पातल गल मुबारक लाल लबड़ ओ गुलाबी मुझे साईं जा चबड़ एडो सोणो हो एडो सोणो हो एडो सोणो हो खुदा जी ज़ात जो कसम दुनिया जा सोना हार सिंगार करे जन एडा मुझो सोणो नबी अजे मां नबी साईं जी मुर्ग कायनात जा सोना नबी जे मुर्ग ता घोर करे छॾियो हुजूर के चवे तो सोना सवारी आए अल्लाह अल्लाह हुजूर फरमायो नजर न थी अचे हज़रत अबू बकर सिद्दीक़ हेठ वेही रहियो कुला पेश कई सोना हे अबू बकर सिद्दीक़ जा कुला तो मोहम्मद करीम जी सवारी हो नबी अबू बकर जे कुलनि ते चढ़ी वेठो 5000 फुट जी बुलंदी वॾो जबल मथे उहो गार मां मथे ॾिसी आयुमि हाणे मांखे 10 ॾींहं थिया मां मक्को ऐं मदीनो घुमी आयुमि 28 ॾींहं रही आयुमि मके जे गली गली में मां घुमियुमि मके जे वादी वादी में मां वाइज़ कयो रोज़ 4 वाइज़ हूंदो मथां चओ त मौलवी कूड़ थो हले हुते वाइज़ काथे थींदा आहिनि वाकई सरेआम न थींदा आहिनि पर पाकिस्तानी आशिक हुते रहनि था असांखे पंहिंजे गुरफनि में ऐं पंहिंजे कमरनि में पंहिंजे ओताकुनि में वठी वाइज़ करायो मां मदीने में बि वाइज़ करे आयुमि ओद जबल जे पहाड़ में बि वाइज़ करे आयुमि वादी सरब में भी वाइज़ करे आयुमि उते ख़ाब जो इलाइक़ो जाते मदीने जे मीर जे सदके जा उठ चरंदो हो उते भी मां वाइज़ करे आयुमि खुदा जी ज़ात जो कसम इन जबल जे हेठां बीही करे हीअं जो नज़र कयमि जबल जी तमाम ऊंचाई बुलंदी हुई सलाम कयमि सोना सिद्दीक़ सलाम तई जो कायनात जे सरदार मदीने जे मीर के कुलनि ते खणी करे कार ताईं पहुचायो थई नारे तकबीर शाने सहाबा शाने सिद्दीक़ अकबर वरो जबल मथे ऐं साईं जो वज़न केॾो आहे ॿुधो ॿुधो साईं जो वज़न असां देवबंदी जो अक़ीदो ॿुधो बस हिन ॻोठ वारनि जो अक़ीदो ॿुधो जेके तव्हां चओ था वहाबियन गुस्ताखनि जो अक़ीदो ॿुधो असंजो ईमान आहे असांजो अक़ीदो आहे असांजे बुजुर्गनि मुर्शिदनि लंजारी शरीफ वारनि जो अमरोड शरीफ वारनि जो हालेजी शरीफ वारनि जो बेर शरीफ वारनि जो डॉक्टर खालिद महमूद साहब रहमतुल्लाह अलैह जो उनजे बचड़नि जो तराज़ी के नबी जे शान खे तोड़ियो न जे तोड़ियो था न त ॿुधो तराज़ी जे हिकिड़े पल्ले में 7 ज़मीनूं रख 7 आसमान रख
उन्हनि जे विच में जो कुशारक जबल वण टिण समंदर चांदीअ जूं खाणा सोन जूं खाणियूं उहे भी तराज़ी पल्ले में रख। ओ समूरा जानवर पखी पखुण समूरा तराज़ी पल्ले में रख। सारा मानू रख वलिय रख हाफिजान आलिमान हाजियान गाजियान शहीदान साहबान सवा लख नबियन के भी में और बेपल्ले में आमिना जलाल महबूब सुलजलाल मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा रहमतुल आलमीन नबी राहतुल लिल आशिकीन नबी नबियन जे बगदार नबी के में और ओ मां जो लाल नाए जो तोर करे मते अर्ज करे अखियों मते करे जो अर्श वारा अल्लाह असा तोर कणदा चाहियूं सजी दुनिया कायनात सत आसमान अर्श कुर्सी रखियो एडो तू जो महबूब यारो रब कांटो त मथे करन दियो बंदन्यो कीदो दियो बंदन्यो कीदो दियो बंदन्यो कीदो जमीयत उलमा इस्लाम वारन जो कीदो ओ मुझो मौला करीम जरे तोर कंदो तराजी जो है पल्लो हल्को थी पवंदो मोहम्मद करीम वारो पल्लो सभिनी का वज़नी थी वेंदो। मता चवे त मौलवी चइबो नबी नऊज़ बिल्लाह जसीन एड़ी मां न जमिया क़यामत न जमंदी जो मोहम्मद करीम जहिड़ो लाल ॼणे मुंहिंजो नबी जमीलन में अजमल मुंहिंजो सोनो नबी हसीनन में हसन मुंहिंजो सोनो नबी कामिलन में अकमल सोनो नबी जंहिंजूं अखियूं मुबारक सोणियूं जंहिंजा ॾंद मुबारक सोणा जंहिंजा हथला मुबारक सोणा जेको घुमे त ककर छांव कनि जेको घुमे त ज़मीन तले वांगुरु वेड़वी साईं करीम जे कदम ने ट्रांच अल्लाह अल्लाह इहो वसन एडो अबू बकर खणियो इहो वसन नबुवत जो हो गार जे मुंह ते वनी चवे तो सोना तवा भी हो अंदर मां तो वञो अल्लाह अल्लाह सजे गार जी सफाई कई सोराख वनो चादर पानी दो पत्थर नींदो सोराख बंद कंदो तो वञे एकड़ो सोराख रहियो कुड़ी ॾेई चवे तो ओ मुंहिंजा आका ओ मुंहिंजा साईं ओ मुंहिंजा रहबर ओ आमिना लाल ओ नबियन जा बगदार नबी अचो अचो अवां जे लाइ मां बिस्तरो तयार कयो वाले वा यार सोना अबू बकर सिद्दीक झोल विछाई थई सोनो नबी आयो थकल ॾाढो हो रात द्रा जो सफ़र कयल हो अल्लाह अल्लाह अबू बकर जे गोद में सुतो सोने नबी के निंड थी वई अबू बकर जी गोद मदीने जे मीर जो चेहरो वेठो दो तक वाले वा यार अबू बकर घोर वञा मां तुझे अखिल मुबारक कंदो करे नबी जे चेहरे के ॾिस करे नबी जे अखियुनि ने ॾिस करे नबी जे चपलनि ने ॾिस अखियुनि जो बयान क़ुरान में नबी ॻाल्हाए उहो बयान क़ुरान में नबी चादर वेड़े वियो उन चादर जो बयान क़ुरान में नबी खुदा जी ज़ात जो कसम कंबल पाए सुम्हे उन कंबल जो बयान क़ुरान में नबी इशारो करे वारी मां मुठ भरे उन हथलनि जो बयान क़ुरान में नबी घुमे उन शहर जा कसम अल्लाह कुरान में खड़े नबी जे हिजरत जो बयान कुरान में नबी जे सहाबा जो बयान कुरान में नबी जे बीबिन जो बयान कुरान में नबी जे अहल बैत जो बयान कुरान में नबी जे मक्के जो बयान कुरान में नबी जे मदीने जो बयान कुरान में नबी जे हिजरत जो बयान कुरान में नबी जे सुलह हुदैबी वारो वाक़ियो बयान कुरान में एॾे शान ईमान वारो अबू बकर जूं अखियूं नबी जो रोरो वेठो दो तक आओ अंदरों डंग लगी एक डंग बियो डंग डंग ते डंगो हजरत अबू बकर चुरे न थो ज़बाने हाल सां ॻाल्हाए थो ओ पर जी भलो असां त जंग छो जो थी थई असीं मुसाफ़िर मोटी वञ आम गुलाम न आयो कुटी खोर मान आयो ये घुड़ी खाई वञ तुंहिंजे हवाले मां पैर न चोरींदुमि तोखे ख़बर न आहे त मुंहिंजे गोद में केरु सुतल्ला सभिनी नबियनि जो इमाम सुतो पियो आहे चओ न सुभान अल्लाह थकिजी पिया दुआ घुरूं जेके जागो था ॾाढा हथ खणी सुभान अल्लाह था चओ अल्लाहु अकबर हज़रत अबू बकर सिद्दीक चुरे नथो कुटी खोर मजनून आहे जान ॾियण वारो हुजूर जो चेहरो आहे हज़रत अबू बकर साईं जे गोद में नबीअ जो चेहरो ईअं पियो हो इब्राहिम मार वारो जीअं रहल ते खुलियल क़ुरान पाक पियो हो नबीअ जो चेहरो क़ुरान
जो मोहम्मद रबी जो चेहरो कुरान ॿुधो साईं तके तो नांगा डंगा हया इंसान हो गोढ़ा अखिन मो किरिया सिद्दीक़ जे अख मो गोढ़ो किरियो नबी जे चेहरे ते पयो नबी जागी पान फरमाए अबू बकर जी मुंहिंजा दिलबर अबू बकर छा थियो से कुछ ना है तनन रखियो सही फरमायो अखिन मो गोढ़ा बच्चा याद आ ते सही वो त तुंहिंजे मथां घोरे आयम न सजन पघर निकतो आहे साईं एक एड़ी से या जेका नुबूत ऐं सदाकत के जुदा थी करण घुर्जे नबी से फरमायो दुनिया जे कहीं भी ताकत के ना है जो नबी खां सिद्दीक़ कसे या सिद्दीक़ खां नबी कसे मां कुरान मथे ते रखी तो चवां त मां नबी साईं जे रोज़े में अबू बकर उमर के मोहम्मद सां भाकुर पाए ॾिसी आयो लिखियल हाजा मोहम्मद हाजा मोहम्मद रसूलुल्लाह हाजा अबा बकर सिद्दीक़ हाजा उमर बिन खत्ताब खुदा जी ज़ात जो कसम नबी जे उन जारी ते भी हथ बधी अस्सलातु वस्सलाम अलैके या रसूल अल्लाह मां उते पढ़ी आयो ॿुधो साईं फरमायो पेर कढ बाहर पेर जो कढई त अंदरों निकिरी आयो कारो छा छा नस्ल जो कारो नियत जो हे तुझो था ॻाल्हाए बि नथा नियत जो नस्ल जो अकुल जो लिबास जो कारो बाबा नांगो कारो नांग निकिरी आयो साईं फरमाया घबरा न कुछ न कंदो वेर विधो तई क़यामत ताईं कुछ न कंदो साईं लोआ मुबारक कढी हज़रत अबू बकर जे कुड़ीअ खे लॻाई हज़रत अबू बकर चयो जणो नांग डंग ई न हया अबा मदीने जे मीर सां टे रातियूं टे ॾींहं कार में रहियो अर्ज़ु कयां तवज्जो कजांइ मौज़ू समझजांइ मां तोखे अक़ीदो थो समझाइण घुरां हिकिड़ो अक़ीदो समझी वई त ॿिया समझ में अची वेंदई अल्लाह अल्लाह होॾां जॾहिं मदीने वारनि खे पतो पियो आहे यार मके वारनि मोहम्मद करीम खे लॾायो नबी मके मां निकिरी चुको टे ॾींहं कार में रहण खां बाद में जबलनि जा पंध कदई 450 किलोमीटर मुंहिंजो मोहम्मद पंध वियो अल्लाह अल्लाह अबू बकर बि साण नबी साईं फरमायो अबू बकर जी मुंहिंजा दिलबर अबू बकर यार बुख लगी साईं झूपड़ी त नजर थी अचे पान फरमायूं नजर कर अबू बकर जो आयो अकल कई ओ घर वर हिकड़ी कुराली निकरी आई ओ अबू बकर चवे तो अम्मा कुराली असी मुसाफिर असा के भूख लगी मानी जो को इंतजाम कर माई चवे थी ओ सोना भूख लगी तो आओ अम्मा अब मानी त कोन अम्मा भला खीर अब मुझो मुर्स बकरियूं चाण शाम मोटंदो इजो आयो खीर ॾुही प्यारींदी मां रहमत वारे नबी दिलबर नबी जी नजर पंहिंजी वई कुंड में बकरी बधी बीठी अम्मा इहा जो बकरी बीठी उहा माई चवे थी केॾो त सुहिणो आहे केॾियूं त तुंहिंजियूं अखियूं मुबारक सुहिणियूं केॾा त चप तुंहिंजा सुहिणा सुहिणा केॾा त तुंहिंजा हथड़ मुबारक ॻाल्हाई तो ॼण मोती जे मथां मोती जो दाणो थो किरे सुहिणा ककर त शाम कयूं बीठो अथई वाह जो सुहिणो इंसान अब मुझी बकरी बीमार न कहू न पानी उन्नी बुखी बुखार खीर नाम का कोनेस रहमत वारे नबी फरमायो अमा तू मोकल दे मां खीर दोआ शहजादा तोखे त मां नहत न कंदम केॾो त सुहिणो आ हलियो माई थां खणी आई रहमत वारे नबी फरमायो अमा ही त नंढड़ो थोरो माई वॾो खणी आई अमा ही त नंढो ओ इब्राहिम महाराज गोट जा मुसलमानो खुदा जी ज़ात जो कसम मई चयो अब बकरी मुंहिंजी नाम का खीर कोने सोना मां तोखे नथी कयां थाव खणी दी आहे पर खीर सफ़ा कोने रहमत वारे नबी फरमायो मां आ त खीर ॾुही ॾाए वाह नफ़ीक नबी वाह हमदर्द नबी वाह वफादार नबी वाह तुंहिंजे हथनि जी मुबारक हथनि जो बयान ॿुधायां तवज्जो त कजांइ रहमत वारो नबी बकरी ॾे छॾियो बकरी भी ॾिसे भी नबी के सुञाणे पई अल्लाह टियों ॾींहुं आहे न पाणी न कयो उन्नी बुखी मरी वियुमि तुंहिंजो भी अची वियो मूंसां महिरबानी कर रहमत वारो नबी हथड़ा घुमाए मुंहिंजी बीमारी दूर थी वञे
असांजे नबीअ खे जानवर सुञाणींदो जानवरनि जो नबी हैवाननि जो नबी पखियुनि जो नबी परिंदनि जो नबी जीतनि जो नबी पत्थरनि जो नबी खुदा जी ज़ात जो कसम क़यामत तक जके अचनि मुंहिंजो मोहम्मद उन्हनि जो नबी नबियनि जो बि नबी रहमत वारो नबी चलो मुसलमाननि जे लाइ न काफ़िरनि जे लाइ बि रहमत चलो इंसाननि जे लाइ न जानवरनि जे लाइ बि रहमत जंहिंजी रहमत क़ुरान बयान कई फरमाए तो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन हो रहमत वारो नबी बकरी भी चले अल्लाह मोहम्मद करीम जा हथ माके लगन त मुंहिंजी बीमारी दूर थी वञे हो रहा तो सुभान अल्लाह थक जी पियो ता न थकाओ छा हां चो सुभान अल्लाह साईं आया पान फरमाया मारिया साईं बकरी जे मथा हथ घुमायो चो न सुभान अल्लाह अब ताई तो मर मर मंगी साहब शेख भी आए मुझा माइट अब मां शेख आया हाँ बा मां सैयद न आहियां पर हिन क़ुरान जे करे तव्हां महर मंगी हेठि वेठा हो मां शेख मथे वेठो चओ न सुभान अल्लाह कीअं चवंदा हो त माण्हू मुला थींदो त बुख मरंदो हला असां बुख काथे था मरो मूंखे उमिरो बि ॿिए हमरा करायो लख रुपया न क़ुरान जो वणी वियुसि भक रुपया चुमी ॾेई हथनि ते जे हेतिरी क़ुरान अहिड़ो पढ़ियो अथई अहिड़ो अॼु मुंहिंजी लूह ठरी पई आहे ॿियो घरां लख रुपया खणी आयो चई उमिरो करे आहे हे पटको बि मुफ़्त जो अथव अला असां मां खेले वियो पने आकल में अमरा अचो पटको ॼा वञो चओ सुभान अल्लाह मानी बि मुफ़्त जी चए मुला थींदासीं बुख मरंदासीं बुख काथे था मरो वरी मके में वयम त 12 ॾींहं मके पाक में रहियासीं रुपए जी मानी न खाधम जो हो पियो दावत खाराए त जो हो पियो खाराए खार को मूंखे एतिरियूं मिलियूं मूंसां 3 साथी आहे उन्हनि 1 रुपए जी बि खारक न वरिती अजवा खारक 10 किलो ॾिनियूं मान 5 किलो ॿियूं ॾिनियूं मान सची ॻाल्हि ख़ुदा इज़त कई आहे क़ुरान जे करे तव्हां चओ था बच्चा क़ुरान पढ़ंदा त बुख मरंदा ग़लति साईं मां तव्हां खां पुछां थो तव्हां बकरी ॾोंदा हो पोइ तव्हां हलाईंदा हुओ रोब त असां मारूं चुप करे बीहो ॾोंदो मां ईअं कलाओ ताबो न एला ज़मीन तूं हेॾो होॾो में ॾोंदा बि वंगो हणंदा बकरीअ खे मुंहिंजे साईं भला भला उज़ा वारे महीने में जॾहिं ढोर कंदा हो त घणा ॼणा गॾु थींदा हो जे लॻी वञे सान ठाहू को वॻो हलियो वञे करे त 5-10 चङा भला मार भॼी वञे मंगी साहब भाई में परे तो साईं फरमायो 70 उठ आया 100 उठ आया हुजूर तकबीर ॾींदा था पाण फरमायूं वंग हण जी ज़रूरत न आहे बदन जी ज़रूरत न आहे ये मां मोहम्मद करीम जे क़ुर्ब ऐं इश्क में पंहिंजो कंध पेश कया विया साईं पंहिंजनि हथनि मुबारकनि सां असांखे तकबीर ॾे 70 उठ खे साईं तकबीर ॾिनी बाक़ी बचा 30 पाण फरमायूं पुट अली हेॾे आ हाणे बिस्मिल्लाह करे तू दे चो न सुभान अल्लाह उठ चुरिया न पाक नबी उन बकरी के हथ लाए आया अलाए काॾों खीर जी नहर जारी थी वई सॼे घर जा थाव भरजी विया हाणे जॾहिं साईं फरमाया मां तू बि पी असांखे बि ॾे खीर पी साईं हलिया विया माईअ जो मुड़ुस आयो जंहिंजो नालो माईअ अबू महबत चयूं में महबत एॾो खीर कानो चई हिन बकरी नो चरी त न थी चला साबू मोहब्बत अज तुझे दर ते वो मेहमान आयो हो सूअ त अलाए छास ॻाल्हाए पोइ त वात मां मोतीअ जा दाणा पिया निकिरनि नूर चेहरे में चमकेस पियो घुमे पियो त ककर छांव पिया कनि ज़मीन तॾे वांगुरु वेड़ बि उन जे कदमनि जे हेठां पई अचे बकरी असांजी आहे मां ॾिठमि उन नौजवान उन सुहिणे उन शहज़ादे उन हसीन जॾहिं बकरी ते हथ लाथो त बकरी जी बीमारी दूर थी वई खीर जी नहर जारी थी अबू महबत रोई वेठो चई इहो त मुंहिंजो मिठो मोहम्मद हो और मदीने वारनि खे पतो पियो त साईं थो अचे ॿुधो बस इहो वाक़ियो बयान कंदो साईं थो अचे हर को पियो चवे त पहिरीं दावत मां खाराईंदोमांसि हिकिड़ो ग़रीब सहाबी आहे जंहिंजो नालो अबू अयूब अंसारी
मदीने जो आखिरी मिस्कीन ज़ाल के चवे तो अल्लाह जी बानी जल्दी कर घर के बुहारी दे सफाई कर मिठो मोहम्मद ईंदो ज़ाल दी चवे अल्लाह जाबाना भला वडेरा मदीने में ब्या भी आइन बता साईं के उहे वठी वञन ज़ाल के चवे तो रब करीम के सद पर मां भी सजांस दो अल्लाह मेहरबानी कर करीबन वट मुझो मोहम्मद अज असा करीबन जी दावत खाए ए सलींदा रहियो ओडा मदीने में जेको आ वडी मोहब्बत वडा मदीने जा मानू आशिक थई अज भी मदीने वारन में उहा उल्फत मौजूद ए दीनारी चई वियो न अया मदीने वारन मां उल्फत कोन खुटिया सच चईयो खुदा जी ज़ा जो कसम तवज्जो कयो मदीने जा मानू मिठो मदीने जो पानी मिठो मदीने जी मिट्टी शान वारी मदीने जो कपड़ो शान वारो चओ त मदीने जी दही भी शान वारी मदीने जो खीर भी मान वारो त जो मदीने जो खारकू भी मान वारियो हर को पे चवे साईं के साथ दावत कराईंदासी हर कोई ऐं न बुध बुध नंढड़नि छोकिरनि खे मायरुनि मोहम्मद मुस्तफ़ा जी मोहब्बत दिल में भरे छॾी तू असां पंहिंजनि ॿारनि जे दिल में फिल्म भरींदा ड्रामा कूड़ियूं ॻाल्हियूं हिकिड़ो बादशाह पाण अलाह पर वक़्त जो बादशाह हाणे कूड़ ॿारनि खे बादशाहनि जी ॻाल्हियूं कूड़ियूं या वरी ॿारनि खे सेखारण में पुट ओ जेके आहिनि न इहे असांजा दुश्मन अथई न वेंदो करण जे दर ते ॿारनि में नफ़रतूं सहाबा पंहिंजनि बच्चनि जे दिल में मदीने जे मीर जी मोहब्बत भरींदा चओ न सुभान अल्लाह हा हा रोज़ अची मोटी वञनि अॼु बि न आयो अॼु बि न आयो अॼु बि न आयो आओ बेली ॾिठो परे खां ॾाचीअ ते मुंहिंजो साईं सवारा अबू बकर सिद्दीक़ जे हथ में महारा डोड़ंदा था अचनि ख़ुशीअ में था चवनि तलल बद्रु अलैना मिन सनियातिल विदाई वजब शुक्र अलैना मा दआ लिल्लाहि दाई ओ इब्राहिम महर जे गोठ जा गैरतमंद मुसलमानो ई मर्दन जो हाल आओ नंढड़नि छोकिरनि जो त हाल ॾिसो हिक ॿिए खे चवनि थियूं हले रांदि छॾियो ओ साईं तो अॼु जंहिंजी अम्मा ॻाल्हि कंदी हो जंहिंजो अबो ॻाल्हि कंदो मके वारो साईं तो अॼु मिठो मोहम्मद तो अॼु नंढड़ियूं छोकिरियूं भॼंदियूं थियूं वतन मदीने जे गलनि में ही शेर चवंदियूं थियूं वतन नहनु मिन बनी नजारी नहनु मिन बनी नजारी नहनु मिन बनी नजारी या हब्बज़ मोहम्मद मंजरी असी बनी नजार जूं छोकिरियूं आहियूं असांजा अहिड़ा भाग बलद जो असांजे पाड़े में मिठो मोहम्मद करीम जियो होदा चवन तलल बद्रु अलैना मिन सनियातिल विदाई वजब शुक्र अलैना मा दआ लिल्लाहि दाई होदा चवन विदा जे घाटनि मां चोॾीअ जो चंड ज़ाहिर थियो रब जा शुक्राना कयूं पर अल्लाह जो हिकिड़ो थोरो बि लाहे न सघंदासूं जागो था न साईं आया हे मदीने वारा भॼंदा आया हज़रत अबू बकर खे चऊं त महार खे छॾ हिकिड़ी ॻाल्हि निंड में ॿुधो थियो न जागत अबू बकर साईं खे चऊं त महार छॾ साईं मुंहिंजी दावत खा साईं साईं मुंहिंजी दावत खा हुन चयो साईं न मुंहिंजी खा चओ न सुभान अल्लाह हुन चयो साईं न मुंहिंजी खा हुन चयो न साईं मूं ॾे हल सहाबा जो अक़ीदो चाहो त हिन ॾे हूंदो त मूं ॾे मूं ॾे मूं ॾे हुन ॾे हूंदो त मूं ॾे न हूंदो ऐं मदीने जे मीर जो पंहिंजो अक़ीदो ॿुधो साईं फरमाए पुट तोले हलूं त ही ॾुख कंदो न तोले हलूं त ही कंदो न पुट ही गुगदाम आहे ही जानवर आहे अबू बकर खे चऊं हिन ॾाॾीअ जे कंध ते महार रख छॾे ॾियोसि जंहिंजे दर ते वेहंदी मां मोहम्मद उन जो महिमान ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह ओ हाजी गुलाम नबी मैसर साहब असांजे इलाइक़े जो आहे मेहर जो ॿुधो अथव न मौलूद चवंदो हो शाइर हो उहो बि चवे हुनजो मौलूद आहे मूं वटि हुयो यकी हाणे बि हूंदो
बाबू तो मास वो जो अबू अयूब अंसारी जो नबी साईं जे हिजरत जो वाक़ियो तो बयान करे वो चवे तो त मदीने जा माण्हू दरन ते गाहो खणी बीठा त मन न मन ॾाची मुंहिंजे गाह के ॾिसी मूं वटि डरे को दाणो खयूं बीठो त मन न मन ॾाची ते वेहे हाय अबू अयूब अंसारी तुझा भाग भला दुआ घुरी हई या ॾाची मदीने जे बाज़ार मां थींदी अबू अयूब अंसारी जे दर ते वेठी आ चओ न सुभान अल्लाह। हाणे ये दोस्त दा चवंदा बा नबी साईं हाज़ुर नाज़ुर आ जाथे काथे असां दा चऊं चई ॾिठई गुस्ताख नबी खे न मञीदा अबा गुस्ताख असां नहीं थोड़ो समझो अकुल सिखो थोड़ो समझो नबी साईं अबा जिब्रील जरे नबी साईं नमाज पढ़ी त जिब्रील चायो त छा चयो त ही केड़ो शहर आ यसरब छा अग में नालो यसरब हो साईं अन करीब हिजरत करे ईंदो अग में नालो यसरब यसरब जे शहर में मिठे मोहम्मद जा कदम मुबारक पहुंचंदा विया इब्राहिम महर जे गोठ जा मुसलमानो वधन जा मुसलमानो शहीदन जा मुसलमानो इलाके जा मुसलमानो उन यसरब जे शहर में मदीने जे मीर जा कदम मुबारक लगंदा विया नालो मर्जी मदीना मुनव्वर बणजी वियो मदीना चो नबी जी निस्बत थी मकान के इज्जत मिलंदी आ मकीन जे करे मकान के इज्जत मिलंदी आ मकान माना शहर मकीन अब लंचारी शरीफ रोत के महरदा के लंजारा शरीफ जो दी जो मकीन होयो मौलाना अब्दुल मजीद रहमतुल्लाह अलैह गुजर कहा हाले जी शरीफ अब हाले जी त गोटा शरीफ जो मकीन रहंदो हो हम्मादुल्लाह हजरत मौलाना हम्मादुल्लाह उन जे करे देर शरीफ अमरोड शरीफ ये गोठन ये शहरन गोठ ये शरीफ चोते मकीन भला हा सैयद ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह जेको जीलानी सैयद हो देर शरीफ बेर में दुनिया रहना शरीफ जो थी जो वडो कामिल वली बुजुर्ग आलिम हजरत मौलाना अब्दुल करीम साहब रहंदो हो मकान के इज्जत मकीन जे करे मिलंदी आ अगर में यसरब हो शहर जो नालो यसरब मकीन एड़ो आयो जंहिंजा कदम लगंदा विया मदीना मुनव्वर बणजी वियो चो सुभान अल्लाह मकान के इज्जत मिली मकीन जे करे मकान के इज्जत मिली मकीन जे करे मकान के इज्जत मिली अगर में अबू बकर हो नबी सा निस्बत सिद्दीक अकबर अगर में उमर उठ जाने वालो हो नबी सा निस्बत थी फारूक आजम अगर में उस्मान हो नबी सा निस्बत थी जिन्नूरैन अगर में अली हो नबी सा निस्बत थी हैदर कर्रार अली शेर जली हक जो वली हैदर शेर बबर थियो अगर में यसरब हो नबी जा कदम आया मदीना मुनव्वर बणजी वियो जो मकान के इज्जत मकीन जे करे मिली हाने जे दो नबी सही जाते कादे मकीना हाज़ुर नाज़ुर माना हिते भी आ हुते भी आ ओ त कराची भी मुनव्वर हैदराबाद मुनव्वर लाड़कानो मुनव्वर सकल मुनव्वर इब्राहिम महर मुनव्वर चौस न छो तो मोहम्मद हिते चौस न छो तो मुनव्वर न चौस चौथा तो नबी साईं हिते हाज़ुर नाज़ुर है तब मुनव्वर जे ना नबी साईं फरमायो त जरे मक्के पाक में हज उम्र लाया चो तो मां मोहम्मद करीम जे कब्र ते भी अचजो चौथो वने मदीने न हज न उम्र एक रुकन भी ना है नबी साईं खुद उम्र करण मदीने का हलिया सुलह हुदैबी जे मकाम ते अचन पिया उम्र जा मदीने में बियो कुछ ना है मदीने में मिठो मोहम्मद वा
मिठे मोहम्मद जे करे मदीनो इज्जत वारो बणजियो जने के हुते 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 हाज़िर नाज़िर समझदे वो मदीने जी इज्जत न थींदी वो त जड़ो मदीनो तेड़ी कराची जड़ो मदीनो तेड़ो सकर जे मदीनो तेड़ो हे लंजारी जड़ो मदीनो तेड़ो शहीदन जो गोठ वतन महर मदीने के इज्जत मिली आ मकान के इज्जत मकीन जे करे मिली आ मोहम्मद मदीने में हाज़िर भी आ नबी बुद्धे भी तो पांजे कब्र में भी जेरो आ असा वया हूं हाने मोहम्मद जे रोजे जी हाज़िरी भरे मोहम्मद जे मुल्ला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ी आयो बाकी नबी साईं जी मोहब्बत नबी साईं जी मोहब्बत असा जे दिल में हाज़िर भी आ त नाज़िर भी आ मोहब्बत जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं आए मुसलमानों समझ लो कि किस्मत में जन्नत जन्नत नहीं है नबी असा मोहब्बत न थी तो जन्नत न मिलंदई नबी साईं जी मोहब्बत असांजे दिल में आ बाकी मिठो मोहम्मद पंहिंजे रोज़े में आ पंहिंजे अल्लाह जी ज़ात जो कसम असां बैतुल्लाह में वियासीं या बैतुल मुक़द्दस जेको आहे सो नबी साईं जी मस्जिद में वियासीं न हितों त चवंदा आहिनि चल मदीना चल मां होटल नथो कयां क़ुरान अॻियां पियो आहे ॾुख जी ॻाल्हि थो कयां चवंदा आहिनि चल मदीना चल पगड़ी भी साई तस्बीह भी साई पेन भी साई छाजे करे जे रोज़ो साओ मुंहिंजी मोहब्बत रोज़ो साओ तस्बीह भी साई पटको भी साओ मां होटल न तो क्या अल्लाह जी ज़ात जो कसम मां एक गाल तो कया दुख दो थे अखिल सामान सी आए में तेरे अल्लाह अकबर थी आजान आई असा बैतुल्लाह दही वरी बैतुल खला पिया वञन छो न था वञो नमाज न था पढ़ो चई वहाबियन हिन जे पोयां नमाज न थींदी अरे चई यार जे पार के न सुञातो तही यार के केड़ो सुञातो खुदा जी ज़ात जो कसम नबी पान रोज़ मियां बुधे तो असला तो सलाम अलैके या रसूल अल्लाह पढ़ बुधे तो बांगो बांग तो रे बुधे तो ए इमाम नमाज तो पढ़ाए इन इमाम जो कुरान भी मोहम्मद बुधे तो पलीत हुजन हा नापाक हुजन हा आओ बे अकीदो खराब हो जे न हा वहां भी काफर हो जन हा गुस्ताख हो जन नबी पांजे मुसल्ले ते इनके बर्दाश्त न करे हा बाही जंग काटी नबी उनन के कटराए छड़े हा तू पांजी मस्जिद में वहाबी के नमाज पढ़न तो दे मां पांजी मस्जिद में बरेलवी के नमाज पढ़न तो दे शियो के न तो बियारे मुसल्ले दे नबी पांजे मुसल्ले दे काफर किया बियार नबी पांजे मस्जिद में गुस्ताख किया बियार गलत गाल न कर मां त चवंदो इन मुसल्ले दे पीण वारन का मिठो मोहम्मद रोजे में राजी आ त अल्लाह अर्श ते राजी आ जमीयत उलमा इस्लाम उलमाए हक उलमाए देवबंद मौलाना मोहम्मद कासिम नानतवी रहमतुल्लाह अलैह जने मदीने में ईंदो हो न जुत्ती लाहे पो घुमंदो देवबंद जो अगवान मौलाना मोहम्मद कासिम नानतवी रहमतुल्लाह अलैह मदीने में जुत्ती न पाइंदो हो नानतवी ये छो तो करे इन जे करे थो कया मरा हिन जाइ ते साईं जन जा कदम मुबारक लगा हुजन ए नानतवी जुत्ती सां घुम इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह 3 ॾींहनि खां वधीक मदीने में न रहंदो छो जे 3 ॾींहं न पेशाब कयो थम न बैतुल खला ॾे वियो हां छाजे करे जे न पानी तो पिया न मानी तो खावा पानी पिया त पेशाब लगे न मानी खावा त बाथरूम अचे न इन जे करे ध्यान थो त मता साईं जा कदम लगा हुजन ऐं मां उते वेही बाथरूम क्या ना ना 3 ॾींहं बाद में मदीने का हलियो वेंदो हो आओ कासिम नानतवी रहमतुल्लाह अलैह पेशाब जे लाइ बटरे महल मदीने का बाहर निकरी पो कंदा हा जे अदब तारा थई ये आशिक रसूल थई त देवबंदी थई जमीयत उलमा इस्लाम वारा थी बाकी मानो जो चवण ते न त वाह भी नबी के नथा मन या गलत गाल सियाना थी अकुल सिखो हक जी तलाश कयो दोस्तो असा कंजा दुश्मन नहीं अल्लाह जी ज़ात जो कसम असा कंगे गार न था ॾियूं असा कंगे गिला न था कयूं हकीकत बयान कई थम जो असांजे मथा इल्ज़ाम हणंदो आहे मां पंहिंजे इल्ज़ामनि जी जेको सफ़ाई बयान कई आहे त देवबंदी आशिक़ आहिनि खुदा जो कसम अॼु बि ॾिसी आहे न त मुसल्ले ते नबीअ जे मुसल्ले ते बैतुल्लाह जे मुसल्ले ते बीहण वारा अक़ीदे में देवबंदी थे तौहीद वारा थई सियाणा थियो मदीने जे मीरा आमिना जे लाल इमामुल अंबिया जो सफ़र हलियो अर्ज़ो पियो क्या
यसरफ का थींदा तूर सीना जबल का थींदा पंजन जाए ते स्टाफ जो हलंदे हलंदे मोजो साईं जरे आयो बैतुल मुक़द्दस में 1.25 लाख नबी मौजूद मरहबा 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 थी वही उथी बीठो उथी मरहबा मरहबा छा के चइबो साईं आए को मौलवी मरहबा मरहबा अरबी में छा के चइबो आ त भली आए ता भी समझो था अदा मरहबा माना छा के चइबो कंगे चइबो आ अब मरहबा उन के चइबो जेको नओ अचे या अग में हुजे वेठो हां मरहबा उन के चइबो जेको नओ अचे मरहबा मरहबा नबी उठी बीठा सभनी मुसाफिर क्यों जिब्रील आजान नी अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्ना आदम सफीउल्लाह बीठो जो हो 100 दफा बीठो जे अशहदु अन्ना नूह नजीउल्लाह चईन जिब्रील ईअं न चयो साईं बीठो जो हो ॾाढो आदम सामी आदम चई भली हुजे अशहदु अन्न मूसा कलीमुल्लाह न ईअं न चई साईं अल्लाह सां कलाम जो कंदो हो न चयो न ईअं न चयो जिब्रील अशहदु अन्न ईसा रूहुल्लाह ये भी न चाहिए अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह तेरे अल्लाहु अकबर चई 1.25 लाख नबी चयो अल्लाहु अकबर जने चई अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह 1.25 लाख नबी भी चयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह जने अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह चई 1.25 लाख नबी भी चयो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह उन्हनि भी मोहम्मद जो कलमो पढ़ियो आलम अरवाह जे अंदर वादो वरतलो कलमो नबी दे पढ़ो सभी अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह आजान आई आजान पूरी थी रब फरमायो जिब्रील जी रब्बे जलील मुझे दिल पर नबी सोने नबी इमामुल अंबिया सरताजुल अंबिया खातमुल अंबिया के बाकाटी मुसल्ले दे बेर लक़ब दस इमामुल अंबिया सभी नबियन जो इमाम यो वायदो कयो हो सभी मोहम्मद के पांचो इमाम समझदा से अज बैतुल मुक़द्दस में मेरा जवारी रात मुझे महबूबा के गया प्यार 1.25 लाख नबी मोहम्मद जे पोया इक्तिदा में भी हन इमाम मुझो मोहम्मद मुक्तदी 1.25 लाख नबी नमाजू त थींदियो हन कहीं नमाज पढ़ाइण वारो कारी साहब को लंजारी जो इमाम को काथा जो इमाम पर ही त बैतुल मुक़द्दस में इमाम जो इमाम 1.25 लाख नबियन मोहम्मद करीम जे पोया भी करे नमाज पढ़िया मोहम्मद 1.25 लाख नबियन जो इमाम बन सुभान अल्लाह आदम न पढ़ाई छो मोहम्मद हाज़िर भी हो त नाज़िर भी चो न सुभान अल्लाह कावल लगी दव न 12 ध्यान 1.25 लाख नबियन जो इमाम हो पर आदम नबी ठो नूह नबी ठो छो चे नबी हाज़िर नाज़िर आ तो जाते नबी हाज़िर नाज़िर होंदो ते आदम का वठी ईसा तक कह भी नबी के ताकत ना है जो मुसल्ले ते भी इमामत कराए छो त इमाम हाज़िर भी नाज़िर भी मोहम्मद पान मौजूद आ हाणे नाला इन दोस्तन के समझाए असा भी दुआ था कई वणो रात या 12 थियान माण्हुनि के समझाए अल्लाह साईं मां ता का पुछांदो हिते नमाज जो पढ़ूं असा हिते हिते असो मुर्शिद अची वही हज़रत हाले जी वारा साईं अब्दुल समद साहब या साईं के चवां साईं बेर वारा या अमरोट वारनि को बुजुर्ग तो तहां जे हितो महर को मंगी को शेख को बियो सैयद नमाज पढ़ाईंदो हिते न चवंदा बुजुर्ग पढ़ाए न असांजो मुर्शिद आहे न वो आयो आहे न पोइ दोस्त चवंदा नबी साईं ते हाज़िर नाज़िर इमाम वरी पाण लॻा बीठा आहिनि हिननि खे अलाह सम्झे सां छा नबी साईं आहे नमाज पाण था पढ़ाए भला नबी साईं वेठो आहे वाइस करण जो मूंखे हक़ आहे न रड़ियूं करे ॻाल्हाइण जो हक़ आहे न नबी साईं जे रोज़े ते टे परियों सो बाबू सलाम खां च परे से दे लिखियल मा कान मुहम्मदुन नब अहदिन मिर रिजालिकुम
वलाकिन रसूल अल्लाह व खातमन नबिय्यीन व कान अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। वरी जने विच दरवाजे ते अच जाते मुझे साईं जी जारी है, जाते मुझे साईं जा यारन जो भी जारियूं अन इहो विचों तई हाल मतो लिखल या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़उ अस्वातकुम फौक़ सौतिन नबी वला तजहरु लहू बिल क़ौलि कजहर बाज़िकुम लिबाज़न औ तहबत अमलुकुम व अंतुम ला तशउरून। इन जी माना त ईमान वारो मुझे मोहम्मद करीम जे अॻ पंहिंजी आवाज़ खे बुलंद न कयो, रड़ियूं न कजो, रड़ियूं करे न ॻाल्हाइजो, ॾाढा न ॻाल्हाइजो। मुंहिंजो मोहम्मद मौजूद जे कयो रब तो फरमान तहबत अमलुकुम तव्हांजा अमल चट थी वेंदो, अव्हां खे पतो न पवंदो। बैतुल्लाह में वञ त रड़ियूं हन रोज राड़ो कारे गिला में हथ विझी करे गुनाहगार रोअन था हिजरे अस्वद वारे मथां बीही करे चुमियूं ॾियण जे लाइ रांभा रड़ियूं हन हकलाई कूकरान। तेरे मदीने में अच बाबू सलाम जे दरवाजे खां दाखिल थी न रड़ न तां न कूको न कंहिंखे धिको, आराम ही आराम चुपी चुप आयत लिखी पई आहे त ईमान वारो मुझे मोहम्मद जे आॾो आया हो, ॾाढा न ॻाल्हाइजो, ॾाढा न ॻाल्हाइजो, रड़ियूं न कजो न त अमल चटु थी वेंदव। वरी अञा परे दरवाज़े ते लिखियल इन्नल लज़ीना युनादूनक मिन वराइल हुजुरात अक्सरुहुम ला यक़िलून। खुदा जी आजो कसम तवज्जो कयो, अल्लाह तोखे मको मदीनो घुमाए वनी मको मदीनो ॾिसी अकीदो सिखो, अकीदो कुरान वारो रखो, मोहब्बत नबी सां हुजे, ईमान कंहिंजी नबी सां मोहब्बत न आहे ईमान न अथस जन्नत न मिलंदी। जन्नत न मिलंदी जॾहिं मदीने जे मीर सां प्यार हूंदो, सहाबा सां प्यार हूंदो, अहल बैतन सां प्यार हूंदो, इमामन सां प्यार हूंदो। असांजो जमियत उलमा इस्लाम जो प्रोग्राम थई जंहिंजो कायद मौलाना फजल रहमान थई। आओ खुदा जी ज़ात जो कसम असांजो प्रोग्राम थई त अल्लाह जी इबादत रब सां कंहिंखे शरीक न कजाए, रसूलुल्लाह जी इताअत नबी खां सवा ॿिए कंहिंजी इताअत न कजाए, ताबेदारी मोहम्मद जी कजाए, दीन में या दुनिया में, खाइण में या पीअण में अंग्रेज वारो न खाए जाए, अंग्रेज वारो न पाए जाए, ॿियनि जो चवण न वठजाए, इताअत अल्लाह इताअत रसूलुल्लाह जी, हर ज़ालिम सां बगावत कजाए, हर मज़लूम जी हिमायत कजाए, पूरी बिला तफरीक पूरी इंसानियत जी खिदमत कजाए। जे जन्नत में वञणु चाहियो तो जमियत उलमा इस्लाम जो वरी ही उसूल तो इंसान दोस्ती, खुदा परस्ती, इंसान दोस्ती, इबादत रब जी हुजे, सभिनी माण्हुनि सां मोहब्बत हुजे, जन्नत मिली वेंदी। चओ न सुभान अल्लाह। कंदो मदीने जे मीर सां प्यार अदा ॻाल्हायो हर इंसान जी खिदमत बिना कंहिं फ़र्क़ जे। मुझे जनरल जमियत अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैह बिना कंहिं फ़र्क़ जे हर इंसान जी खिदमत कंदो। हा कई माण्हू आणींदासीं भली सीओ हुजे बरेलवी हुजे, वीचारो को मुसीबत में मज़लूम हूंदो हो त मुंहिंजो जनरल शहीद उनजी खिदमत कंदो हो, मदद कंदो हो बिना कंहिं फ़र्क़ जे। त बाबा बि जमा जो न इहो जमियत उलमा इस्लाम जो प्रोग्राम आहे। अल्लाह उनके सिलो भी एड़ो दिनो, हर इंसान की खिदमत कई, रब शहादत भी एड़ी न जेकी मौला हुसैन के दिने, उमर फारूक साईं के दिने। छो डॉक्टर ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैह जे चेहरे में खुदा जी ज़ात जो कसम हजरत उमर वारो जलाल, जबान में अबू बकर वाली सदाकत, सच्चो इंसान हो, अख में हजरत उस्मान वारो हया हो, बहादुर एडो हो जो हजरत अली जो गुलाम हो तो बहादुरी भी अली वारी, सब्र हुसैन वारो हो। असा हुसैनी आहियूं, असा हैदरी आहियूं। मुझो कायदो शहीद थियो, कंहिंखे चूंडी न लगी, कंहिंखे भितर न लगो, के रेड़ी वारे जो पटाटो कंहिंजो टमाटो न किरियो, कंहिंजो बसर न ख़राब थियो। न त हर दिल अज़ीज हो, धड़कन हो दिलनि जी, पर उनजा पुट भी पोयां बहादुर आहिनि। सब्र हुसैन वारो कयूं था अचनि। असां उन ख़ालिद महमूद जे उन प्रोग्राम के खणी करे हिन दुनिया जे कुंड कुर्स में जमियत उलमा इस्लाम जो प्रोग्राम खणी करे कायदे जमियत मिलत इस्लामिया मौलाना फजल रहमान जी क़यादत में चो इंशाअल्लाह हिन मुल्क में हिन कुरान जो कानून नाफ़िज़ कराईंदा।
उलमा सां मोहब्बत कंदासीं कंदो बाक़ी मेरा जो ॾिसो रहियल आहे यकम मई सम्झो था न माना पहिरीं मई चाचे हाजी दिलावर साहब जो जलसो सालियानो इंशाअल्लाह उते हाज़िरी भर भी जिंदगी बाकी मुलाकात बाकी मां दुआ तो क्या अल्लाह ने इब्राहिम महर जे गोठ जे बच्चे बच्चे के आशिक़ रसूल बनाए बच्चे बच्चे के मक्को मदीनो घुमाए इन मुसलमाननि जे बचन के कुरान जो हाफ़िज़ ऐं आलिम बनाए मां दुआ थो कयां अल्लाह ताला हिन जेके बडले मुजाहिद आहिनि महिनत करे हिम्मत करे जलसो कराइनि था जेके दोस्तनि सां ताउन कनि था उनजे माल में रिज़्क़ में उम्र में सेहत में बरकतूं फरमाए रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम अल्लाह असांजो वेहण असांजो ॿुधण पंहिंजी बारगाह में मक़बूल मंज़ूर फरमा या अल्लाह असां गुनाहगार आहियूं बदकार आहियूं बदकिरदार आहियूं असांजा गुनाह माफ़ फरमा जेके बि तुंहिंजा ॿारड़ा पंधु करे आ कदम कदम कबूल मक़बूल मंज़ूर फरमा अन घुरियो था फरमा ज़ालिमनि जे ज़ुल्म खां बचा जाबरनि जे जबर खां बचा हासदनि जे हसद खां बचा हे तुंहिंजा बानड़ा दिलि में जेकी बि उम्मीदूं खणी आहिनि रातनि खे तूं थो ॼाणे रब ने सभिनी जा राज़ पूरा फरमा हिन इब्राहिम महर हिन इलाइक़े जी या अल्लाह तूं नसरत ऐं मदद फरमा हिफ़ाज़त फरमा हिन जे बच्चे बच्चे खे क़ुरान जो हाफ़िज़ आलिम बणा हिन ॻोठ खे आबाद फरमा हिन ग़रीबनि मिस्किननि जे बंदनि में माल में रिज़्क़ में उम्र में सेहत में बरकतूं फरमा सभु सलात पढ़ो दुआ क़बूल थिए या अल्लाह पंहिंजे इस्म आज़म जे मुहाबे ॿिन्ही जाननि जी भलाई नसीब फरमा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ा नसीब फरमा नबी जी हौज़े कौसर जो जाम नसीब फरमा जीअं हिते गॾु हूं क़यामत जे ॾिहाड़े महबूबन करीमन मदीने जे मीर बिछड़े मोहम्मद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जन्नत हाल नसीब फरमा सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़ी सय्यदना मुहम्मद व आलिहि व सहबी अजमाइन।